जी इन वक्त मैं गोरा कब्रिस्तान वट मौजूद आया। मुझे पोयां कराची पुलिस चीफ ऑफिस है जिते दहशतगर्दन पारा हमलो किया। इन वक्त आई जी सिंध जो बयान सामू आयो है। आई जी सिंध पारा यो चयो है तो ॿ जेके दहशतगर्द आहिनि उहे मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु पुलिस एहलकार है वो शहीद थी चुको है। उन सां गॾोगॾु हिकु रेंजर्स जो एहलकार है वो ज़ख़्मी है। उन सां गॾोगॾु हिकु रज़ाकार टीम जो माण्हू है वो भी ज़ख़्मी है, जैसे भी जना अस्पताल मुंतकिल किया। जॾहिं त पुलिस की नफ़री है इन वक्त भी कराची पुलिस चीफ ऑफिस वनी रही है। उन सां गॾोगॾु रेंजर्स जा कमांडोज आहिनि, पुलिस जा कमांडोज आहिनि, पाक फौज जा कमांडोज आहिनि, उहे कराची पुलिस चीफ ऑफिस पहुची विया आहिनि ऐं अंदरि दाख़िल थियण की कोशिश करे रहिया आहिनि। जॾहिं त दहशतगर्द आहिनि उहे कराची पुलिस चीफ की ऑफिस है उनके मथां बीठल आहिनि। ॿिन्ही तरफ़नि खां हिन वक्त भी शदीद फायरिंग जो सिलसिलो है वो जारी है। जॾहिं त मुझे पोयां ॾिसी सघंदा हूंदो त हिन वक्त बिल्कुलु ऊंदे आहे ऐं ॿिन्ही पासनि जे रोड जा ॿई पासा आहिनि उतां जी बिजली है वह मुअतल कई वई है। कराची पुलिस चीफ ऑफिस की बिजली है वह भी बंद है। जॾहिं त कराची पुलिस चीफ जो अमलो है वो भी इन वक्त ऑफिस में मौजूद है। 8 खां 10 दहशतगर्द उहे अंदर दाख़िल हुआ, जिन मां हिन वक्त ॿ मारिजी विया आहिनि। जॾहिं त पुलिस जवाननि जो इहो चवणु आहे त दहशतगर्दनि खे हू मुंहुं तोड़ जवाब ॾींदा ऐं उन्हनि खे जल्दी हू निस्ते नाबूद कंदा। ऐं हिन वक्त भी पुलिस जी फायरिंग है उनजो सिलसिलो जारी है ऐं दहशतगर्दनि पारां भी जवाबी फायरिंग कई पई वञे। जॾहिं त मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त पुलिस जी वॾी नफ़री है वह हिन वक्त उते पहुतल है। अंदरि है कुछ पुलिस वारा दाख़िल भी थी विया आहिनि, जंहिंखां पोइ हिन वक्त दहशतगर्द फायरिंग शदीद कनि पिया ऐं पुलिस पारां भी जवाबी फायरिंग कई पई वञे। ऐं FTC ये साम्हूं पुल है जिते लाइट्स हलन पियूं, उते पुलिस एहलकार उन FTC बिल्डिंग के मथां भी FTC पुल है उन जे मथां भी मौजूद आहिनि। हिन वक्त भी पुलिस की वॾी नफ़री है वह कराची पुलिस चीफ की ऑफिस है उन तरफ वनी रही है। हिन वक्त DIG ओबर भी कराची पुलिस चीफ ऑफिस वो ऐं उन सां गॾोगॾु ॿी नफ़री है वह भी कराची पुलिस चीफ ऑफिस वनी रही हुई। जी।